सब खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो। मां हैंड्स पाकिस्तान में एज़ अ फील्ड इंजीनियर तौरु कमु कयां थो तालके ॾेरकी में, ऐं असांजी निगरानी में केतिरा ई घर तामीर थी रहिया आहिनि, ऐं हुनजे नक्शे जे हवाले सां ऐं कमरे जी साइज़ जे हवाले सां असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। असांजे कमरे जी जेका साइज़ आहे उहा 16 बाय 12 फुट आहे। जेका अंदरी साइज़ आहे कमरे जी उहा 16 बाय 12 फुट आहे, ऐं जेको असांजो एरे जी साइज़ आहे उहा 2.5 फुट वेकरी आहे ऐं 2 फुट झिकियो एरो पाण खे हणिणो आहे। माना गहरो ज़मीन में? हा, गहरो बिल्कुलु ज़मीन में हणिणो आहे असांखे 2.5 फुट। अच्छा, ये जेके शरीफुल्ला एरो आहे 2 फुट तव्हां चयो, त छा इन जे हेठां बि कुझु एरे खां पहिरियां जीअं असां एरो लॻायूं था त आम तौर ते ज़मीन जे मथां इन जे हेठां बजरी या कुझु ॿियो बि ॾियणो पवंदो आहे? बिल्कुलु पाण जंहिंखे लीन कॉन्क्रीट चवंदा आहियूं या रोड़ो चवंदा आहियूं, उहो पाण खे तक़रीबन 4 खां 5 इंच ताईं विझणो आहे रोड़ो, एरे जी मज़बूती जे लाइ, जो ज़मीन जीअं हेठि न लही सघे पंहिंजी, ऐं मज़बूती जे लाइ। अच्छा, माना जेका ज़मीन आहे उहा 2 फुटनि ताईं हेठि गहरो एरो आहे ऐं उनजी वेकर 2 फुट आहे। 2.5 फुट वेकर आहे, 2.5 फुट वेकर आहे, 2 फुट गहरो आहे, 2 फुट गहरो आहे, 2.5 फुट उनजी वेकर आहे। अच्छा, उहा जेकी वेकर आहे छा जेका ज़मीन जी सित आहे ओसि ताईं आहे या उनखां जॾहिं हाणे एरो 2 फुट आहे उनखां पोइ जी तामीर जो छा स्ट्रक्चर हूंदो आहे? डीपीसी केतिरी लेवल ताईं? डीपीसी ज़मीन जी सतह खां, जंहिंखे पाण नॉर्मल ग्राउंड लेवल बि चवंदा आहियूं, उन सतह खां 3 फुट मथे हूंदी आहे। अच्छा, जेका ज़मीन आहे यानी एरो ज़मीन जेका बि ग्राउंड आहे भली केतिरो मथे आहे, उन ग्राउंड खां 3 फुट मथे आहे असांजी डीपीसी। अच्छा शरीफुल्ला, तव्हां इंजीनियर्स आहियो, तव्हां ही कमु कयो पिया इन तामीरात जो, त आम माण्हू ऐं आम तामीर जे हवाले सां इहो आम स्ट्रक्चर न आहे। 3 फुट ॿुधी करे माण्हू इहो सोचींदा हूंदा त बाबा इन ग्राउंड खां 3 फुट, त इन में छा लॉजिक आहे? मतिलबु 3 फुट एतिरो रखियो वियो आहे इन खे मथे, त इन में छा लॉजिक आहे? इन में कहिड़ी बहितरी आहे जेका ॿोॾुनि या बरसातुनि में फ़ाइदेमंद साबित थींदी आहे? 2022 जी ॿोॾ खे मद्देनज़र रखंदे 2022 में जेका ॿोॾ आई उन में तक़रीबन सरासरी जेको पाणी हुयो ज़मीन जी सतह ते तक़रीबन 2 खां 2.5 फुट बीठो हुयो। उन नज़र खे मद्देनज़र रखंदे असांजे इंजीनियर्स हिकिड़ो अहिड़ो नक्शो तयारु कयो जो असां ॿोॾ वारी सूरत हाल खां बची सघूं। इन जे लाइ असां तक़रीबन 3 फुट मथे डीपीसी रखूं था। इन जे लाइ असां 3 फुट मथे डीपीसी रखूं था जो असां ॿोॾ वारी सूरत हाल खां बची सघूं। कॾहिं का ॿी ॿोॾ अचे थी 2022 वारी सूरत हाल त पाणी जीअं कमरे जे अंदरि दाख़िल न थिए। अच्छा, पाणी मतिलबु सही बहितरीनु निकिरे, 3 फुटनि ताईं यकीननि इन्हनि इलाइक़नि में पाणी नथो बीहे। बिल्कुलु, त माना इहो लाइफ टाइम इहो आहे त भली केॾी बि बारिश आहे इन में उन्हनि जा घर ऐं उन्हनि जी जेकी क़ीमती शयूं आहिनि उहे जेके मुतासिर थिया, इहे माण्हू आईंदा इंतिहाई बहितरीनु अंदाज़ में महफ़ूज़ रहंदा। यानी कि 3 फुटनि ताईं पाणी नथो अची सघे। बिल्कुलु 3 फुटनि ताईं नथी अची सघे। अच्छा, डीपीसी जेकी साइज़ आहे उन में सरियो केतिरो विधो वञे थो ऐं उहा घणा इंच जी डीपीसी आहे? अच्छा, डीपीसी 4 खां 6 इंच जी तव्हां विझी सघो था। मिनिमम 4 इंच जी आहे ऐं उनखां वधीक तव्हां 6 इंच जी विझणु चाहियो विझी सघो था। ऐं उन डीपीसी में 2 सरिया हूंदा आहिनि हमचौरस। 2 सरिया हमचौरस तव्हांखे विझणा आहिनि। माना चइनी तरफ़नि खां तव्हांखे 2 सरिया हमचौरस विझणा आहिनि ऐं विच में फुट जे गैप ते 2 सूतर सरीअ जा रिंग्स विझणियूं आहिनि तव्हांखे। अच्छा शरीफुल्ला, इन में जेको दरवाज़ो आहे जीअं आम मामूल मुताबिक़ असीं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रखंदा आहियूं, विंडो ऐं दरियूं दरवाज़ा पंहिंजी मुताबिक़, इन बाबति बि थोरी आगाही ॾियो त इहो दरवाज़ो केतिरनि फुटनि ते दीवार खां जेकी कुंड वारी दीवार हूंदी आहे उन खां केतिरो परे रखिबो आहे ऐं विंडो जेको आहे उहो केतिरो आहे, इहो नाज़रीन खे आगाह कजो। बिल्कुलु जी, तव्हांखे दरवाज़ो जेको आहे न कुंड खां मतिलबु कि जेका फ्रंट वारी दीवार आहे उन जी कुंड खां 3 फुट छॾे करे पोइ ई तव्हांखे दरवाज़ो रखिणो आहे। अगरि तव्हां विंडो बि रखो था फ्रंट साइड खां, उहो बि तव्हांखे कुंड वारी दीवार खां 3 फुट छॾे करे पोइ रखणी आहे विंडो। अच्छा, 3 फुट मतिलबु जेके दीवार हूअं त लॻोलॻि घणा माण्हू लॻाईंदा आहिनि, मतिलबु 3 फुट इन सां। अच्छा शरीफुल्ला, उन खां पोइ ही इन में जेका छित आहे, ॿिया मरला गुज़िरियल छित आहे, उन में हिकु त वेंटिलेशन लाइ बि सोराख़ उन कढणा आहिनि, जारा जंहिंखे चवंदा आहियूं, या वरी उन जे हवाले सां मथां हिकिड़ो शेल्टर, इन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं इन में छा हिकिड़ी हिकमत अमली आहे? बिल्कुलु जी, तव्हांखे मतिलबु कि कमरे में रोशनदान रखणा आहिनि या होल्स हूंदा आहिनि जेके सोराख़ नंढा करे सिरनि में रखिबा आहिनि, उहे तव्हां रखी सघो था। ऐं ॿी जेका असां छित एक्सटेंड कयूं था, मतिलबु कि वधायूं था मथां खां 1.5 फुट, असांजी जेका
रिक्वायरमेंट आहे उनजो मक़सदु इहो ई आहे जो तव्हां जॾहिं बारिश वग़ैरह अचे थी त उहो पाणी तव्हांजे डायरेक्ट दरनि खे ऐं दरियनि खे नुक़सानु न पहुचाईंदो। इन जे लाइ असां 1.5 फुट मतिलबु कि एक्सटेंड कयूं था। इहे अक्सर करे जेके वॾा वॾा बेंगलोज़ आहिनि उन्हनि जे मथां बि अहिड़े क़िस्म जो सीमेंटेड हूंदो आहे, माना ही ईज़ी ऐं घटि रक़म में हिकिड़ो उन्हनि खे दरवाज़नि ऐं दरनि खे महफ़ूज़ बनाईंदो आहे। अच्छा शरीफ़ुल्लाह, हिते हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे, तव्हां इन खे वधायो ऐं इहा हवा में ॿाहिरि छित खे प्रेशर ईंदो त इहा मथे निकिरी बि सघे थी, त इन में बि का हिकमत अमली रखी वई आहे? जी जी बिल्कुलु रखी वई आहे। इहा छित जॾहिं पाण छित विझंदो आहे बेनिफिशरीअ त हुन में असां यू टाइप्स जा जेके सरीअ सां ठहियल हूंदा आहिनि, यू टाइप जा, उहे असां विझाईंदा आहियूं मथे। जी आम ॿोली में एंगल हूंदा आहिनि, एंगल सॼो हूंदा त मतिलबु उनखे उहो अच्छा बिल्कुलु एंगल हणाए करे उन सां पाण कंक्रीट फिल कराईंदा आहियूं जो उहे हवा जे प्रेशर सां मथे छित न उॾड़ंदी तव्हांजी, उहा महफ़ूज़ रहंदी। अच्छा उनखे बि तव्हां मज़बूत बनाइण यानी कि हिकिड़ो मुकमिल तौर ते तव्हां। अच्छा इन में शरीफ़ुल्लाह जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे, छा ईअं बि आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां जीअं ठाराए पियो, जहिड़ियूं सिरूं हणे, जहिड़ो सरियो हणे, या तव्हांजी शुरू खां वठी एंड ताईं बहितरीनु निगरानी हूंदी आहे? अगरि को पाणी नथो हणे सिरूं त उन में तव्हां उनजी निगरानी कंदा आहियो या उन ते छॾे ॾींदा आहियो त जीअं पियो करे? न न बिल्कुलु, असां शुरू खां ई नक्शे ॾियण खां आख़िर ताईं कमिरो जॾहिं मुकमिल थी वेंदो आहे ओसि ताईं असांजी निगरानी हलंदी रहंदी आहे। पहिरें बेनिफिशरी जेको मुतासिर थियो आहे, जंहिंजो घर किरियो हुयो, हुनखे असां जीअं हुनजे अकाउंट में पैसा ईंदा आहिनि पहिरें असां हुनखे नक्शो ॾींदा आहियूं। नक्शो बाबा इन माप जो तव्हांखे कमिरो ठाहिणो आहे, इन माप जो तव्हांखे एरियो वग़ैरह हणाइणो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं उहो एरियो हणी वेंदो आहे असां रोज़ ब रोज़ असां उनजी निगरानी कंदा आहियूं, ठीकु आहे। उहो हालांकि उहो हेठि तरे में कंक्रीट विझे थो, सिरूं कहिड़ियूं क़िस्म जूं आंदियूं अथसि, DPC में सरिया विझे थो, अॻिते जेका कंस्ट्रक्शन हले थी उन में हालांकि ॾिसो को नामुनासिब मटीरियल यूज़ नथो करे, असां हुननि जी रोज़ ब रोज़ चेकिंग कंदा रहंदा आहियूं, निगरानी कंदा रहंदा आहियूं। मतिलबु त ईअं घणा सवाल बि थींदा हूंदा, यार घर मुंहिंजो आहे, हीउ माण्हू एॾी छो थो करे चेक इन बैलेंस, अहिड़े क़िस्म जा बि त थींदा हूंदा न इन मामले में? बाबा हिकिड़ो माण्हू मां पाणी नथो हारियां, मां सिरूं जहिड़ी विझां, अहिड़ा रवैया बि हूंदा आहिनि। त ईअं बि थींदो आहे त कुझु माण्हू चवनि त यार हीअ छो था कनि? बिल्कुलु, काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि त घर असांजो आहे न, असां जीअं कयूं पंहिंजी मर्ज़ी सां ठारायूं। लेकिन ॾिसो हालांकि हुकूमत इंजीनियर्स खे हायर कयो आहे, मुख़्तलिफ़ NGOs खे प्रोजेक्ट ॾिनो वियो आहे इन जे लाइ जो घर नक्शे मुताबिक़ ई ठहनि ऐं उन्हनि खे ॿोॾि में नुक़सानु न अचे। अगरि ॾिसो मुतासिर जेको थियो आहे उहो पंहिंजे हिसाब सां घर ठाहींदो, उहो फ्लड रेजिस्टेंट न हूंदो। सही, जेको इंजीनियर्स जे थ्रू या नक्शे जे थ्रू ठहंदो उहो फ्लड रेजिस्टेंस हूंदो, उन खे ॿोॾि या बरसाती पाणी आहे जेको उहो उनखे नुक़सानु न पहुचाईंदो, उन में बर्दाश्त करण जी हिकिड़ी सघ हूंदी आहे। बिल्कुलु सही था चओ। अच्छा असां वटि शरीफ़ुल्लाह हिकिड़ो समाजी अलमियो आहे त जॾहिं बि को कमु थियणु शुरू थींदो आहे त उन जे दौरान असां वटि सवालात, जवाब, इल्ज़ाम, तराशियूं अहिड़े क़िस्म जूं लॻंदियूं आहिनि, उन्हनि ते लॻंदियूं आहिनि जेके कमु कंदा आहिनि। छा इन जे तव्हां जेकी ऑब्ज़र्वेशन कयो पिया इन में कंहिं NGOs जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जी आहे त बैंक मां कंहिंखां पैसा वञी उन जा थ्रू कढाए सघे या उन्हनि में का करप्शन करे सघे, या सिधो ख़ुदकार सिस्टम आहे, डायरेक्टली बैंक अकाउंट में पैसा वञनि था, यानी पैसनि सां को बि सरोकार न हूंदा, रुगो तव्हां चेक एंड बैलेंस रखो था? बिल्कुलु, असांजो कमु रुगो चेक एंड बैलेंस रखणु आहे ऐं बेनिफिशरी खे इहो ई मतिलबु कि फोर्स करे उनखे चवणो आहे तव्हां घर ठारायो ऐं हुनखे असां निगरानी कंदासीं उन घर ठाराइण जी। बाक़ी रहियो इल्ज़ामात लॻण वारी ॻाल्हि त उन में का बि सदाकत न आहे। जीअं हूंदो आहे NGOs जो कमु हूंदो आहे रुगो निगरानी करणु, ठीकु आहे। बेनिफिशरी जे पंहिंजे अकाउंट में पैसा अचनि था, पाण कढाए थो, पाण मटीरियल परचेज़ करे थो, हर चीज़ पाण करे थो, रुगो इंजीनियर्स जो कमु निगरानी करणु आहे हुते। अच्छा शरीफ़ुल्लाह, मिसाल जीअं तव्हां ॿुधायो त 16 बाय तव्हां साइज़ ॿुधाई 16 बाय 12 फुट 16 बाय 12 कमरे जी। अच्छा अंदरीं साइज़ जेका ॿुधाई। अच्छा को बेनिफिशरी आहे जीअं लकड़ा आहिनि त उते टीयर विझणु थो चाहे, साइज़ वधाइणु थो चाहे, अञा बि इनखे ख़ूबसूरत अंदाज़ में उन ठाहिणु थो चाहे, छा उहा इजाज़त आहे उन? हा जी जी बिल्कुलु इजाज़त आहे। अगरि उहो कमरे जी साइज़ 16 बाय 12 खां वधीक रखणु चाहे थो को मसइलो न आहे, साइज़ रखे। अगरि उहो लकड़ो या गार्डर जी जाइ ते लकड़ो पतलू ऐं हुनजी जाइ ते जे टीयर वग़ैरह यूज़ करणु थो चाहे बिल्कुलु करे सघे थो, हुन ते कोन आहे। अगरि को ॿाहिरां विरांडो वग़ैरह ठाराइणु चाहे को मसइलो न आहे, ठाराए सघे थो घर जी ख़ूबसूरती जे लाइ।
अच्छा शरीफ़ुल्ला, हिन दौर में जॾहिं हिकिड़ो आम माण्हू आहे उन जे लाइ 3 लख रुपया गॾु करणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे एॾो अमाउंट बि ॾियो था ऐं तव्हां हुते मतिलबु गवर्नमेंट ॾिए थी, तव्हां हुते पहुची स्ट्रक्चर तामीर कराए पिया, माण्हुनि जा तासुरात, माण्हुनि जी ख़ुशी जो हिकिड़ो अंदाज़ कीअं महसूसु कंदा आहियो ऐं को अहिड़ो तव्हां वाक़ियो जिन में तव्हां विया हुजो उन्हनि जे ज़हन में तसवुर ई न हुजे त घरु कॾहिं असांखे मिलंदो? छा अहिड़ा बि माण्हू तव्हां ॾिठा त जेके जन ज़िंदगी में पको घर ई न ॾिठो, जिन खे तव्हां घरु पिया ॾियो? जी जी बिल्कुलु, केतिरा ई अहिड़ा माण्हू असां ॾिसूं था जेके मतिलबु की हुननि खे ज़हन में न हुयो त असांजो घरु मंज़ूर बि थी वेंदो ऐं असां पके कमरे में वेहंदासीं। हाणे जॾहिं हुननि जा घर मंज़ूर थी विया आहिनि ऐं उहे घर ठहिनि बि था उन्हनि जा, उहे चवंदा असां पके कमरे में वेहंदासीं, हुननि जी ख़ुशी ॾिसी असांखे बि ख़ुशी महसूसु थींदी आहे, बाबा इहे ख़ुशी ख़ुशि हुजनि। तमामु हिकिड़ी वॾी ख़ुशाईंदी ॻाल्हि आहे त हिकु घर जी छिति मिलणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। हर माण्हू जो ख़्वाबु बि हूंदो आहे, बिल्कुलु हर वालदेन जो हूंदो आहे, ॿारनि जो हूंदो आहे, त तमामु ई तव्हां ख़ल्क़ी ख़िदमत जेकी आहे कयो पिया, त वॾी महिरबानी शरीफ़ुल्ला लगारी ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां सां इन मौज़ू ते ॿियनि प्रोग्रामनि में बि ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी।